नाज़रीन, बखर जमाली लॻो ॻोठ ढिंगाणो जमाली, अली मुराद जमाली ऐं भरपासे जे केतिरनि ई ॻोठनि में पीअण जे पाणी जो बहिरान शिदत अख़्तियार करे वियो, जंहिं सबबि रहवासी जर जो खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां पेश आहे अब्दुल कादिर लाखो जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुलु, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं बखर जमाली जे ढिंगाणो जमाली ऐं अली मुराद जमाली ॻोठ में, जिथे काफ़ी वक़्त खां माण्हू पीअण जे पाणी खां महरूम आहिनि ऐं काफ़ी वक़्त खां माण्हू हेपाटाइटिस बी ऐं सी जा मरीज़ थी चुका आहिनि। खारे पाणी पीअण जे करे अचो था अॼु उन्हनि सां वीचार वंडियूं। काफ़ी टाइम थियो आहे जेको आहे असां वटि मिठो पाणी कोन्हे। हाणे हेठि झर जो पाणी जेको आहे उहो तमामु ॿाढ़ो थी वियो आहे। उन सां कई बीमारियूं पैदा थियूं आहिनि, जीअं जिगर जो मसइलो आहे, साई आहे, हेपेटाइटिस ऐं कैंसर, काफ़ी मसइला आहिनि जेके पाणी जे करे माना थियनि था। असां गवर्नमेंट खां अपील था कयूं त जेको आहे असांखे पाणी पीअण सही पाणी मुहैया कयो वञे। साईं, असांजे चोतरनि खे पाणी खारो आहे, असांखे मिठो पाणी मिले बि कोन थो। हीअ फिल्टर लॻियल आहे न, हीअ फिल्टर हले थो पियो, हेॾां उहो लॻियल आहे, उहो हले बि नथो पियो अञा। ऐं असांखे तव्हां ॾिसो था केॾो रश लॻियल आहे, केॾी तकलीफ़ आहे असांखे पाणी जे लाइ। असांखे गवर्नमेंट खां इहो ई असांजो मुतालबो आहे त असांखे जे मिठे पाणी जे लाइ सहूलियत मुहैया कई वञे, जीअं असांजो मसइलो हल थी सघे। केतिरियूं बीमारियूं असां तक़रीबन 60% माण्हू जेके आहिनि शुगर में मुब्तला थी विया आहिनि, हेपाटाइटिस बी में मुब्तला थी विया आहिनि, केतिरनि ॿियनि बीमारियुनि पेट जे बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। कई इलाइक़े जे चो तरफ़ तव्हां ॾिसंदव त में शुगर में तमामु घणा अची विया आहिनि माण्हू। मैंने 8-10 साल थी विया। असांजी यादगिरी में तो ख़राब है। मुझी उम्र 30-35 साल है, पर असांजो पानी ते ख़राब है। असांजो मुतालबो आहे इलाइक़े जा MNA ने MP आहिनि, उनखे अपील था कयूं असांखे वाटर प्लांट लॻाए ॾियनि, फिल्टर पाणी जो बंदोबस्तु सहूलियत कनि। ॿ जेके फिल्टर प्लांट आहिनि, हिकु हिते आहे, हिकु उते आहे, उतां जे भरिसां गॾो ई गॾु आहे। उन जा ई उहो सोलर प्लांट, सोलर आया ई कोन प्लेट। बाक़ी हीउ जेको आहे हीउ हले पियो अलहमदिल्ला फर्स्ट क्लास। इन कोन ॻोठ अलहमदिल्ला जाम आहिनि, तक़रीबन बखर जमाली आहे, मतिलबु ॻोठ ढिंगाणो आहे, ख़ासकेली आहिनि, मिठाणी आहिनि, पंहिंजो ॻोठ अली मुराद जमाली। जेको ॻोठ मुराद जमाली में फिल्टर पाणी लॻल आहे, इहो भला छाजे करे बंदि आहे? साईं, हिनखे सोलर अञा असांखे कोन मिलियो, 5-7 साल थिया आहिनि, कोन मिलियो। अच्छा, बैटरी वग़ैरह न आहे? कुझु का शइ कोन्हे, बिजली वारो सिस्टम ई कोन्हे हिते। पोइ तव्हांजो मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो आहे तव्हां स्टार्ट कयो हिननि खे। असांखे पघारूं कोन था मिलनि 12 महीननि खां। ॻोठाणनि जा वीचार ॿुधा जेके काफ़ी वक़्त खां पीअण जे पाणीअ खां महरूम हुआ, हुननि जो इहो ई मुतालबो आहे त असांखे फिल्टर प्लांट लॻाए ॾिना वञनि त जीअं असीं पंहिंजी ज़िंदगी बचाए सघूं। अब्दुल कादिर लाखो, मेहरान TV न्यूज़, बखर जमाली।